इते अवांखे हिक ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। साइफर केस में पीटीआई चेयरमैन जे जज जी मुक़ररी ऐं जेल ट्रायल ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी थी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जेल ट्रायल रोकण जे स्टे ऑर्डर में सुभाणे ताईं वाध करे छॾी। अदालत सिक्योरिटी ख़दशनि बाबति ॿ रिपोर्टूं सुभाणे तलब करे वरितियूं आहिनि। पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी सुभाणे सुबुह जो 11 वॻे ताईं मुलतवी कई वई आहे। बेंच ख़ासि अदालत जे जज जी मुक़ररी जो नोटिफिकेशन बि तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। साइफर केस पीटीआई चेयरमैन जे जज जी मुक़ररी ऐं जेल ट्रायल ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट जेल ट्रायल रोकण जे स्टे ऑर्डर में सुभाणे ताईं वाध करे छॾी आहे। अदालत सिक्योरिटी ख़दशनि बाबति बि रिपोर्टूं सुभाणे तलब करे वरितियूं आहिनि। पीटीआई चेयरमैन जी अपील ते ॿुधणी सुभाणे सुबुह जो 11 वॻे ताईं मुलतवी कई वई आहे। बेंच ख़ासि अदालत जे जज जी मुक़ररी जो नोटिफिकेशन बि तलब करे वरितो आहे।